It's an adventure world that we are creating, using our brain to get anywhere we can. So we tell these stories. हाँ तो भाई अब हम जा रहे हैं हना लेक और वहाँ से हुरक जाने का भी सीन है, तो देखते हैं। साहब अॼु असांजो हिते आख़िरी ॾींहुं आहे कोयटा में वञूं था हना लेक ऐं हुरक ते, पर उन खां अॻु में असांजो हिसाबु थी रहियो आहे। मावा सलीम हिसाबु करे थो जेको बि ख़र्चु थियो आहे। साहब हिसाब ते रोशनी विझो। हिसाब साईं सही थियो। 16,000 जमा हुया, जंहिंमें हाणे 4,470 रुपया बचिया आहिनि। सॼो कुझु रुलण पिलण खां बाद कीअं हे टूर तव्हांजो सस्तो पियो आहे छा? बहितरीनु सस्तो पियो आहे साहब। सॼनि कंबाइन कॉम्बिनेशन कंट्रीब्यूशन कयो, जिते जिते गॾु हुयासीं उते उते गॾिजी मिली सिंधी असां खाधो पीतोसीं बहितरीनु। दोस्तों हींअर मां मौजूदु आहियां हुरक हिकिड़ी पॉइंट आहे जिथे पाणी वहंदो आहे, जबल आहिनि वॾा वॾा, कुझु सीनरी आहे। हीउ जेको पाणी आहे हीउ वहे थो हेॾां सफ़ा यख पाणी आहे, मथां जबलनि मां अचे थो। ठरी आहे, हथ वथ पंहिंजा ठरी आहे। हीउ पाणी अचे थो जबलनि मां। ॾिठो हीउ हिते वॾो बाग़ आहे जिते सूफ़ वग़ैरह ज़ैतून वग़ैरह थींदा आहिनि। उहो पाणी जेको आहे सॼो उन में इस्तेमालु थींदो आहे, माना बाग़नि में वञे थो ऐं माण्हू घर लाइ इस्तेमालु कनि था, थांव धोअनि था, जेको बि इस्तेमालु थिए थो पाणी इन मां कमु कढनि था माण्हू। बाक़ी हिते जर त आहे कोन, जाबलू इलाइक़ो आहे, त उनजे करे इन पाणी मां इहो सॼो फ़ाइदो वठंदा आहिनि जेको असां आम तरह जर जो पाणी यूज़ कंदा आहियूं। साहब असुल में पाणी अचे थो उहो हितां तव्हांखे नज़र अचे थो हले न, पर मूंखे अचे थो। हीउ वॾो जबल आहे मथां, हितां पाणी अचे थो। ठीकु आहे, वञा थो, थकिजी त पियो आहे पर इनशाला पहुची वेंदासीं। हल भा अच। साहब पाणी एॾो थधो आहे जो मूंखे थो लॻे जेको फुल सियारो ईंदो उन में ही पाणी थी हलंदो। मूंखे थो लॻे थी सघे ही बर्फ़ थी वञे, सफ़ा पाणी थधो आहे। ऐं हींअर मां हिकु घुर में बीठो आहियां, उते बि ही पाणी टेपो टेपो हले थो जबल मां। हे ॾिसी सघो था, ॿाहिरि निकिरूं था, सीन ॾिसूं था। पानी हिना उड़क और कोयटा के लोग पीने के लिए इस्तेमाल करते हैं। बराए मेहरबानी प्लास्टिक की बोतलें, लफानी और कचरा पानी में ना फेंकें। मेहरबानी। ही भाई असां सां ॿिया गॾु आहिनि। हेलो कह दो भाई। हेलो, मेरा नाम है सयाफ। हेलो सर को गासिफ हैं? गासिफ भाई, ये शाहजेब काजी के कज़न्स हैं। भाईजान हम ये पहुंच गए हैं हना लेक पे और हम अभी जा रहे हैं।
बस गला न सो हींअर असां हना लेक ते पहुता आहियूं उड़क खां बाद में असांजी पॉइंट ई हना लेक त पहिरियां अचे पई पर मसइलो इहो त असांखे बाद पहिरियां उड़क वञिणो हुयो ऐं बाद में हना लेक खां बाद में असां सिधो घर उड़क वियासीं उते एतिरो ई सर्दी न हुई हना ते आया आहियूं हाणे हिते वॾो सीउ आहे मां जैकेट वग़ैरह बंदि करे छॾी आहे ये असांजी आख़िरी पॉइंट आहे हना लेक इहो ई व्यू आहे जेको मां तव्हांखे ॾेखारियो हिते 5-6 खां बाद में वञणु सही न आहे ऐं टाइम ऑफ थी वेंदो आहे ॿाहिरियां इलाइक़ा आहिनि कोटिया खां सफ़ा ॿाहिरियां इलाइक़ा आहिनि पोइ हुनजे करे माण्हू सवेर घर वेंदो आहे बहितर आहे सुठी ॻाल्हि आहे न सेफ्टी ज़रूरी आहे डे जो ॾींहुं हुजण जे करे माण्हू तमामु शहरनि मां निकिरी करे हिन पॉइंट ते विज़िट करण आया आहिनि एंजॉय करण आया आहिनि यार ऐसे है कि मैं तो पहले भी आ चुका हूँ लेकिन काफ़ी टाइम पहले आ चुका हूँ तकरीबन 12 साल पहले लेकिन मुझे कुछ याद था कि क्या है किस तरह है आइडिया था अभी मेरे दोस्त यहाँ आए हुए हैं इनके लिए काफ़ी नया है सब कुछ टेम्परेचर के हिसाब से जगह के नज़ारों के हिसाब से दोस्तों के साथ आने से और ज़्यादा मज़ा आ रहा है उड़क खां अची हिते हना लेक ते पहुता आहियूं ऐं उड़क ते असांखे एतिरो सीन न पियो थिए हालांकि एतिरो पहाड़नि ते चढ़िया पोइ बि सीन आहे हे हेतिरो पाणी आहे एॾो सी आहे जंहिंजी हद न आहे शाल राय ॾिनी आहे भाजपा खे कोट वरितो भाजपा विड़ी करे उहो बि असां इज़त में ॾेई नथो वॾो मसइलो सिंधियुनि जे लाइ इहो आहे त सिंधी ॻाल्हायूं था पासे वारो को सम्झे कोन थो ॾिसनि था जहिड़ो को असां चरिया हुजूं पंहिंजो पाण में ॻाल्हायूं था असां ॻाल्हाईंदासीं सिंधी छो त असांजी ॿोली आहे सिंधी हिते ॾाढो मज़ो आयो सी बि जाम आहे हिते ठीकु आहे तव्हां बि अचो हिते घुमणु ॾिसो हिते अची करे नेचर ॾिसो बलोचिस्तान जे अंदरि तव्हांखे वॾो मज़ो ईंदो चाय भी क्या अजीब लफ्ज़ है इसमें चाय भी है और हाय भी है यार ठंड में चाय ना हो ठंड और चाय का ऐसे रिश्ता है जैसे जिस्म और रूह का रिश्ता है वाह 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 वाह